अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है ख्वाजा नसीमुद्दीन। नवी ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट तव्हां शेयर कंदासीं। पीर जो ॻोठ जे उर्दू सिंधी मीडिया ग्रुप जे सहाफ़िन तरफ़ां SSP खैरपुर मीर रोहल खान खोसो सां SSP ऑफिस खैरपुर में पीर जो ॻोठ में वधंदड़ ॾोहनि ऐं ॿियनि मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। तफ़सील खां अव्हांखे आगाह कंदासीं। पीर जो ॻोठ जे सहाफ़िन अब्दुल गनी लाखो, न्याज़ सोलंगी, असलम सोलंगी, अब्दुल वकार लाखो, नसीमुद्दीन ख्वाजा, महमूद मंगणे जो, इरफान मोहल, अब्दुल रज़ाक कलोड़ो, मोहम्मद राशिद मंगी, अब्दुल समद खासकेली, अब्दुल बासित मेमण, आमिर अली मर ऐं ॿियनि जी SSP खैरपुर मीर रोहल खान खोसो सां संदसि ऑफिस में मुलाक़ात करे पीर जो ॻोठ में वधंदड़ ॾोहनि ऐं सहाफ़ी महमूद अली उर्फ़ सुल्तान मंगणो जो जी चोरी थियल मोटरसाइकिल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। SSP खैरपुर तरफ़ां सहाफ़ीअ जी मोटरसाइकिल वापसि कराइण, शहर अंदरि वधंदड़ क्राइम ते कंट्रोल करण, सालनि खां साॻे थाणे ते पुलिस एहलकारनि जी मुक़ररी जी जांच वग़ैरह कराए ॾोहारियुनि जे साथारी पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जी ख़ातिरी कराई वई आहे। अमन अमान खे हर मुमकिन बहाल रखियो वेंदो। मुक़ररु थियल हर पुलिस एहलकार जी मुक़ररी ऐं उन जी कारकर्दगी जांची वेंदी। जेके भी पुलिस एहलकार अमन अमान के ख़राब करण, शहरनि खे तंग करण, ॾोहारियुनि जे साथारी पुलिस एहलकारनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। SSP खैरपुर वधीक चयो त जल्द हिक खुली कचहरी पीर जो ॻोठ शहर अंदरि रखाई वेंदी, जंहिंमें हर तबके जे माण्हूअ खे घुरायो वेंदो। अवाम जा मुंझियल मसइला कानून मूजिबि जल्द हल कराइण जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी। वधीक चयो त पुलिस ऐं सहाफ़ी मुआशिरे में अहम किरदारु अदा कनि था। जेके मसइला असां ताईं बेपहुच माण्हू नथा पहुचाए सघनि, उहे सहाफ़ी पंहिंजे कलम ज़रिए असां ताईं पहुचाइनि था, जिन ते नोटिस वठी उन्हनि जा मसइला हल कराया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।